नाज़रीन, दादू ज़िले जी सभ खां वॾे हेडक्वार्टर जी अस्पताल 14 साल गुज़री वञण बावजूदि मुकम्मल न थी सघी आहे। अस्पताल जो इफ़्तिताह 2008 में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी कयो हुयो ऐं उहा स्कीम 3 साल में मुकम्मल थियणी हुई, पर अञा ताईं मुकम्मल नाहे कई वई। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो जी हीअ रिपोर्ट। दादू ज़िले के हेडक्वार्टर की सब खां वॾी अस्पताल 400 बेड जी मुश्तमिल है। इन अस्पताल जो इब्तिदा 2008 में वीडियो लिंक ज़रिए सदर पाकिस्तान अॻूणो सदर जो आसिफ ज़रदारी कयो। ही अस्पताल जेका है 3 सालन में मुकम्मल थियणी, पर ॿुधायो थो वञे त हिनखे 14 साल गुज़री चुका आहिनि। ही अस्पताल जेको आहे हिन वक्त ताईं मुकम्मल न थी आहे, रोलैड़ो जी शिकार है। ॿुधायो थो वञे त मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेके आहिनि सियासी अॻुवाण पिण हिन अस्पताल जो विज़िट किया है। ही अस्पताल ॿुधायो थो वञे ठहण खां बाद में दादू शहरनि खे वॾी सहूलियत मिलंदी, पर ही अस्पताल जेका है 14 साल गुज़रण बावजूद भी रोलैड़ो जी शिकार है। अचो तो इन हवाले से असां PTI अॻुवाण ऐं शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। शहीद बेनज़ीर के नाले से जो मनसूब जो 400 बेड हॉस्पिटल मनसूबो आहे, तमाम बेहतरीन मनसूबो आहे, पर पीपल्स पार्टी वारनि जी बेध्यानी सबब वो गदहन ऐं कुतनि ऐं जानवरनि जी आमागाह बन चुको आहे। त 2008 में हिन जो इफ़्तिताह थियो। हिन जे पीढ़ जो संगमर जो पत्थर जेको आहे उहो जनाब आसिफ अली ज़रदारी सदर पाकिस्तान उन वक़्तु उन रखियो ऐं हिते मौजूदा हिते अची 400 बेड अस्पताल में उहो अॻूणे वज़ीर आला सिंध साईं क़ाइम अली शाह हिन जो इफ़्तिताह कयो ऐं अॻूणो सीनियर वज़ीर पीर मज़हरुल हक़ जी ही स्कीम हुई। त हिन स्कीम जी न पीर मज़हरुल हक़ मालिकी कई, न CM सिंध मालिकी कई, न कंहिं बि दादू जे नुमाइंदे हिन जी मालिकी न कई। छाकाणि तव्हां ॾिसो वञो, ही 400 बेड एॾो वॾो मनसूबो आहे, जेकॾहिं ही तयारु थी वञे थो, जेकॾहिं ही ठही वञे थो, त मां सम्झां थो दादू, ॼामशोरो, लाड़काणो, पर मां तव्हांखे ॿुधायां जेके दादू ज़िले जा 4 तालुका आहिनि, खैरपुर, मेहड़, जोई, उहे तव्हां ॾूरा इलाइक़ा आहिनि। दादू खीरथर जबल खे लॻे थो, हेॾां केरशाह खीरथर कारेकोट जबल खे लॻे थो। त इहे पहाड़ी इलाइक़नि जा माण्हू 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं सफ़र करे सिविल हॉस्पिटल दादू ईंदा आहिनि, जेका सिविल हॉस्पिटल दादू अंग्रेज़ जे दौर जी ठहियलु आहे। अंग्रेज़ जे वाइसरा लेडी ग्राम पंहिंजी घरवारी जे नाले सां मनसूब कराई, जंहिंखे बि दादू जे DHO हिननि ऑफिसरनि रिफर सेंटर करे छॾियो आहे। मां इहो ई मुतालबो थो कयां वज़ीर आला सिंध खां त वाह तूं 400 बेड अस्पताल ठाह दादू जी, हिकिड़ो भलो कमु आहे। दादू जी अबो जवाम आहे, जॾहिं अखि पटे उन्हनि सां ॻाल्हाइण जे लाइक़ु थिए, न त ही त सरासर ज़ुल्म आहे। 3 सालनि वारो मनसूबो 14 सालनि ताईं मुकमल न थियो आहे। हितां खां सेवण में हॉस्पिटल हली सघे थी, हर सहूलियतूं थियनि थियूं। हिन अस्पताल में CT स्कैन जी सहूलियत कोन्हे, अल्ट्रासाउंड कोन्हे, अहिड़ियूं डिजिटल एक्सरे कान्हे, डॉक्टरनि जी शदीद खोट आहे, को बि डॉक्टर तव्हांखे अहिड़ो न मिलंदो। पर हितां जेका 14-15 लख आबादी रखण वारो ज़िलो आहे, उन ज़िले जी आवाम सां अहिड़ो हशर कयो वियो आहे जो रेफर जो पनो तयारु रगो ठहियो पियो आहे, सिर्फ़ु मथां नालो लिखंदा आहिनि त सेवण, ॼामशोरो, हैदराबाद, नवाबशाह। सभ खां वॾी में वॾी अस्पताल आहे। 2008 में जंहिंजो इफ़्तिताह थियो, गुज़िरियल 14 सालनि खां अञा ताईं कंप्लीट न थी आहे। असां वॾे वज़ीर खे मुतालबो था कयूं, MP MN खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे हिन अस्पताल ते गौर वीचार कयो। हिते असांजा ई बच्चा इलाज कराईंदा, असांजा ई हिते माण्हू इलाज कराईंदा। बिल्कुलु तव्हां दादू ज़िले जी जेका हेडक्वार्टर जी सभ खां वॾी अस्पताल है 400 बेड ते मुश्तमिल, जंहिंजो इब्तिदा 2008 में आसिफ ज़रदारी कयो, जेका हिन वक़्त ताईं मुकम्मल न थी। उन हवाले सां तव्हां PTI अॻुवाण ॻाल्हि ॿोल ॿुधी शहरनि इहो ई मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते हिन अस्पताल जो हुकूमत तरफ़ां नोटिस वठी हिन अस्पताल खे मुकम्मल कयो वञे, जंहिं सबबु जेको शहरी जेके आहिनि हितां जा जेके ॿाहिरि शहर वञनि था इलाज कराइण, त उहो पंहिंजो हिते इलाज कराइनि। कैमरा टीम सां गॾु अकील लाखो, SS न्यूज़ दादू।